हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। महात्मा ब्रह्मति के वृक्ष में वेठी हैं। निराकार रूप में बाबा खे यादि करे, मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मिठे मिठे ॿार बाबा चवनि था तव्हांखे आपस में ॾाढो तव्हांजो रूहानी स्नेह हुजे। रूहानी अर्थात आत्मिक स्नेह हुजे। जिस्मानी स्नेह न। जिस्म सां शरीर सां जो संबंध आहिनि, मां भाउ भाउ भेण संबंध की स्मृति में रखी करे अगर असांजो हिक ॿिए सां प्यार आहे न त हुनखे जिस्मानी प्यार चइबो। लेकिन अगर असांखे हिक ॿिए सां प्यार आहे ये समझी करे कि असां सभु आत्मा हिक बाप जी संतान आहे। कंहिंमें भी कोई भी कहिड़ी भी आत्मा खे ॾिसूं त ये आत्मा मुंहिंजो भाउ आहे, असांजो हिकु ई परमात्मा। भई असां कंहिंसां मिलंदा आहियूं त कीअं मिलंदा आहियूं? अगर ॿारनि खे ॾिसंदा त चईंदा कि असांजा ॿार आहिनि, असांजा माउ पीउ आहिनि, असांजा पति पत्नी आहिनि, ये असांजो फलानो फलानो संबंधी आहे। त उहो देह जो संबंधी थी विया न। त देह जे संबंध जे हिसाब सां ईंदासीं त कंहिंसां प्यार हूंदो, कंहिंसां न हूंदो। भई ॿार में बि जेको ॿार चयो मञे उन सां ज्यादा प्यार हूंदो, और जेको चयो न मञंदो हुन सां भले ई ॾेखारिणो पए कि हा ही मुंहिंजो ॿार आहे, प्यार सां आहे, लेकिन जिगरी प्यार न हूंदो। मुंहिंजो ॿार मञे तो सुठो लॻंदो। लेकिन असां इहे सोचूं कि ये भई जेका भी आत्मायूं आहिनि मुंहिंजा भाउ आहिनि, असांजो पीउ हिकु ई आहे। हिन आत्मा जी इहे संस्कार आहिनि, हिन आत्मा जी संस्कार, हिन में कंहिंजो कसूर न आहे। अगर आत्मा जी संस्कार सुठा आहिनि तो सुठो आहे, लेकिन असल में सभी आत्माएं सुठी हूंदी। लेकिन अगर हिन जन्म में हिन आत्मा जी सुठा संस्कार कोन अथसि, मतलब असल में ये आत्मा जॾहिं परम धाम में रहंदी त ॾाढी सुठी हुई। लेकिन हाणे हिन सृष्टि ते अची करे जनम मरण जे चक्कर में ईंदे ईंदे ये आत्मा जे अहिड़ा संस्कार थी आहिनि त असांखे हिनजे मथां क्रोध न ईंदो, ॿियो हिनजे मथां रहम ईंदो। त बाबा चए थो आत्मिक स्नेह हुजे मूंखे। कॾहिं अगर समझो असां जिस्मानी जिस्म खे ॾिसंदा आहियूं कि फलानी मुंहिंजी ॾेराणी आहे, फलानी मुंहिंजी नुंहुं आहे, फलानी मुंहिंजी ससु आहे, उहो मूंखे ईअं चईंदी आहे, मुंहिंजे लाइ ईअं उल्टी सिधी ॻाल्हियूं चईंदी आहे, मूंखे ईअं कंदी आहे, त पोइ उन्हनि सां स्नेह थी न सघे न। लेकिन अगर असां सोचूं कि ये त आत्मा है, ये आत्मा हिन जन्म में हिन शरीर द्वारा मुंहिंजी ससु जो पाठ थी वञे, तो ये आत्मा मूंखे अहिड़ा शब्द थी चए, ये आत्मा ये मुंहिंजी हिन जन्म में मुंहिंजी ॾेराणी आहे, मूंखे हीअं डांटे थी, मुंहिंजे लाइ सुठी सुठी ॻाल्हियूं थी फैलाए। लेकिन आत्मा थी फैलाए, शरीर थोड़ी तो फैलाए। आत्मा शरीर द्वारा फैलाए थी, छो सिधी आत्मा हुनजो तव्हांजो हिसाब किताब अथव। असांखे कॾहिं बि पंहिंजी ससु सां, पंहिंजी नुंहरुनि सां, पंहिंजी ॾेराणियुनि सां, कहिड़े बि संबंधी सां असांखे हुननि सां घृणा न ईंदी, नफ़रत न थींदी। उन्हनि जे प्रति असां बि उल्टी सुठी ॻाल्हियूं मन में न सोचंदासीं, न ही दुख खणंदासीं। छोकी सम्झ में अची वियो न ये आत्मा हिन जन्म में मुंहिंजी ससु आहे, मुंहिंजी नुंहुं आहे, मुंहिंजी ॾेराणी आहे, फलानो फलानो आहे। लेकिन असां ॿिन्हिनि जो हिसाब किताब आहे त इहे असां बि हिक ॿिए सां हिसाब किताब किथे था कयूं, त कंहिंसां असांखे वैर भाव थींदो, लड़ाई झगड़ा थींदा घर में, संबंधनि में कड़ाहट ईंदी न ईंदी न। त बाबा चए थो ॾिसो हिकु सहज ॻाल्हि असां सम्झी वञूं
कहिड़ी सहज ॻाल्हि आहे न, असां सम्झी वञो कि असां सभु आत्मायूं, असल में असां आत्मायूं परमधाम में रहण वारियूं सुठो प्रधान शुद्ध आत्मायूं, परमधाम में रहण वारा परमात्मा जा ॿार आहिनि। लेकिन हिन सृष्टि ते असां अची करे पाठ वॼाईंदे वॼाईंदे हाणे असां आत्मायूं तमो प्रधान थी विया, असां आत्मायूं पाप आत्मा थी विया आहियूं, असां आत्मायूं विकारी थी विया आहियूं, असां आत्माउनि जो हिक ॿिए सां ॾाढो हिसाब किताब आहे, जो असां हिन जन्म में अलॻि अलॻि संबंध में पाठ वॼाए करे पूरा करो। न त कहिड़ी आत्मा जी एतिरी हिम्मत आहे न, असांखे कोई माण्हू उल्टो सुठो चए थो, घर में ई रहे थो असांजी, असां गॾु असांजे लाइ उल्टी सुठी ॻाल्हियूं फैलाए थो, असांखे उल्टो सुठो चए थो, उन आत्मा खे एतिरी हिम्मत कीअं थी वई? छोकी हिसाब किताब आहिनि। न त बाबा जी तो कहिड़ी आत्मा जी बि एतिरी हिम्मत न थींदी जो के आत्मा खे मारे या हुनखे डांटे या हुनजे लाइ कुझु उल्टी सुठी ॻाल्हि फैलाए। ये हिकु ॻाल्हि आत्मायूं सम्झी वञो, सॼी दुनिया में चईंदा आहिनि कि मनुष्य 84 लख यूनियन में पाठ वॼाए करे पोइ मनुष्य जहिड़ो जीवन मिलंदो आहे, त माण्हू सम्झंदा आहिनि अलाए छो मूंखे ईअं थी थिए। लेकिन अगरि असां परमात्मा जी ॻाल्हि सम्झी वियासीं कि मनुष्य आत्मा मनुष्य शरीर वठी करे जनम मरण जे चक्कर में ईंदे ईंदे विकारनि जे वश थी करे बुरा कर्म करे करे हाणे मनुष्य आत्माउनि जो हिक ॿिए सां हिसाब किताब आहे, तो वो ही हिसाब किताब बीमारी लड़ाई झगड़ो इन रीति सब आत्माओं में छिकू थी करे। तो अगर ये ॻाल्हि सम्झ में अची वई त असांजो मन केॾो शांत थी वेंदो। आत्मा खे सम्झे ई त न आहे तॾहिं त आत्मा जो मन अशांत थियो आहे न। चऊं था असांजे मन खे शांती खपे, मन खे शांती न खपे, आत्मा खे सम्झ खपे, आत्मा खे शांती खपे, तॾहिं आत्मा पंहिंजे मन खे सम्झाए सघंदी ऐं आत्मा पंहिंजे मन खे शांत करे सघंदी। घर में ॿार चए मूंखे रोटी खपे रोटी खपे, ॿार माउ पीउ खे चईंदा न पैसा कंहिंखे खपनि, रोटी केरु वठी ईंदो, माउ पीउ वठी ईंदो न। माउ पीउ कमाए करे रोटी पैसनि सां गाॾियूं आदि सामान आदि ख़रीदी करे ॿारनि खे ॾींदो न, तॾहिं त उहो ॿारनि खे रोटी ॾेई सघंदो न। कई बार ॿार होशियार हूंदा आहिनि त बचपन में थोरो पंहिंजी कलायूं इहे सभु ॾेखारींदा आहिनि त कुझु कुझु कमाइण लॻी वेंदा आहिनि। अॼुकल्ह जा ॿार होशियार हूंदा आहिनि ऐं अॼुकल्ह जी माताऊं बि ॾाढी होशियार आहिनि, कुझु न कुझु केतिरो बि सम्झ हूंदी आहे त पंहिंजी सम्झ अनुसार कुझु न कुझु कंदी रहंदी आहिनि त कमाईंदी रहंदी आहिनि। अॼु ॾिसो माताऊं सिर्फ़ु एतिरो ई ऑफिस ऐं इन्हनि में वञी कमाए, कई प्रकार जी चीजूं आहिनि जो माताऊं घर वेठी ठाहे करे ऐं पंहिंजो धंधो हलाईंदियूं आहिनि, वॾे वॾे घर जी। छोकी कमु न हूंदो आहे त फालतू सभु कमु मायूं इहे सभु करे थियूं वञनि त फालतू बुद्धि हेॾे होॾे वञे, सुठे कम में लॻाईंदियूं पंहिंजी बुद्धि त कुझु कमाईंदियूं बि। त बाबा चए थो ॾिसो माउ पीउ त ॿारनि जे लाइ कंदो न, उहो ई असां आत्मा ई पंहिंजी मन बुद्धि जे लाइ कंदा करे सघंदा। आत्मा ही परमात्मा का शक्ति वठी पंहिंजे मन ॿार खे सम्झाए सघंदी आहे। मन ॿार आहे आत्मा जो, मन ॿार खे सम्झाए सघंदी आहे, हुनखे शांत करे सघंदी आहे। त परमात्मा चए थो तव्हां ये जे ख़ुदि खे आत्मा जेसिताईं असां पंहिंजे स्वधर्म में न टिकंदासीं न, यदि माण्हू अगरि कंहिं धर्म जे हिसाब सां न हले, दैहिक धर्म जे हिसाब सां त छा उहो हेॾे होॾे भटकंदो रहंदो न। चईंदा माण्हू पंहिंजो कोई धर्म आहे त जंहिंजो हूंदो आहे पंहिंजे धर्म जे हिसाब सां माण्हू हले त सुठो लॻंदो आहे। ऐं जेको चईंदो आहे असां धर्म वरम खे मञंदा ई न आहियूं त उहो न हेॾा जो न होॾा जो, दुनिया में दैहिक धर्मनि जे हिसाब सां ई दुनिया हले थी। तॾहिं त दुनिया में माण्हू सुख बि आहे त दुख बि आहे दैहिक धर्मनि सां। पहिरियों पहिरियों इहे दैहिक धर्म सुठो प्रधान हुया, धर्म जी रीति रस्म सुठियूं हुयूं। हाणे त हर धर्म में तमो प्रधान जा भ्रष्टाचार थी विया आहिनि।
तो लेकिन हाणे समय आ परमात्मा श्री जे देह जा धर्म माण्हू समझी करे सुठी रीति पालन नथा कर, पर चवनि था असां सिख आहियूं, असां हिंदू आहियूं, असां मुस्लिम आहियूं, लेकिन पंहिंजे धर्म जे नियम मर्यादाउनि खे सुठी रीति पालन नथा करे सघनि, त लड़ाई जी ज़रूरत हुजे। धर्म में लड़ाई जी ज़रूरत हुजे। इन करे बाबा चए थो हाणे देह जे धर्मनि खे भुलिजी करे पंहिंजी आत्मा जे धर्म में टिको। भई असां परम धाम में जॾहिं हुयासीं तॾहिं असां निराकार आत्मा आहियूं। असां आत्मा आहियूं जो धर्म परम धाम में शुद्ध ऐं शांति है। मतलब परम धाम में भी निराकारी दुनिया है। हिन दुनिया में एतिरा धर्म आहिनि, लेकिन असांजी निराकारी दुनिया में असां सभी आत्माउनि जो हिकु ई धर्म हुयो, शांति। सभी आत्माऊं शांति सां परम धाम में रही सघे। तॾहिं त कोई बि मथे नथो वञी सघे। भई माण्हू चवनि था फलाणो मरी वियो, मथे हली वियो, अलाए काॾे हली वियो, लेकिन आत्मा जेसि ताईं शुद्ध न थींदी आहे तेसि ताईं वो शांत भी न थी सघंदी। ॿार अगरि कचरे गंदगी में घुमी अचे ऐं उन सभु गंदा कपिड़ा ऐं शरीर ते मैल आदि, वो शांति सां वेही सघंदो, शांति सां कुझु खाई सघंदो, सुम्ही सघंदो। चवंदो न पहिरियों मां सनानु करां, सनानु करायो, कपिड़ा आदि चेंज करे, या माँ बाप खुदि न करे सघंदो त माँ बाप बि चईंदा, माँ बाप बि हुनखे शांति सां रहण न ॾींदा। न पहिरियों सनानु कर, पहिरियों कपिड़ा लाहे, पोइ घर में अच, पोइ सुम्ह, पोइ खा। ईअं ई असां आत्मा हुते शांति में रहंदा आहियूं। लेकिन हाणे हिन असां आत्मा एतिरी अशांत आहियूं, एतिरी तमोप्रधान आहियूं, एतिरी अशुद्ध आहियूं, चऊं था न असां नीच पापी, असां में कोई गुण न आहे, असां कामी श्रोती, मतिलबु असां आहियूं भॻवान जे साम्हूं, देवी देवताउनि जे साम्हूं असां सच था ॻाल्हायूं। ऐं घर में कोई कंहिंखे चए तूं त नीच आहे, तूं त पापी आहे, कामी आहे, क्रोधी आहे, त बुरो थो लॻे, तुम्हें त कोई गुण नथी। ऐं भॻवान ऐं देवी देवताउनि खे अॻियां चए थो मुझ निर्गुण आरे में कोई गुण न आहे, मां कामी क्रोधी त सर्वगुण संपन्न छोला कला। त मतिलबु असां आहियूं त सही, तॾहिं त हुनजे अॻियां सच निकिरे थो न मुख सां, लेकिन असां मञूं नथा। त बाबा चए थो हिते हिन दुनिया में मां त आत्माउनि खे शुद्ध करणो आहे, पवित्र करणो आहे। मां त पवित्र आत्माउनि खे परम धाम शांति धाम में वठी वञा। हिते पूरो आत्मा सभिनि शुद्ध सर्व आत्माउनि खे परमात्मा शुद्ध कंदो पंहिंजी शक्ति सां, त सभिनि आत्माउनि खे परम धाम में वठी वेंदो। पोइ उते असां पंहिंजे स्व जे धर्म अर्थात शांति में रहंदासीं। कहिड़ी प्रकार जो शोर शराबो न थींदो। निराकार आत्मा छा शोर कंदी? माण्हू चवंदा आहिनि भॻवान हुनखे मथां मोकिले, मथां निराकार कुझु ॻाल्हाए सघंदी छा? जेका बिंदी आत्मा छा ॻाल्हाए सघंदी? वो त आत्माउनि जो पंहिंजो समय हूंदो आहे, त पंहिंजे समय ते आप ई हुननि खे संकल्प ईंदो आहे त हेठि अची वेंदा आहिनि पाप ॿुधण। भॻवान कंहिंखे बि न मोकिलंदो, आत्मा ख़ुदि ई अची वेंदा आहिनि। त पाप चए थो कि हाणे तव्हां पंहिंजे धर्म में टिको। जेस समय असां पंहिंजे धर्म जी स्मृति में वेहींदासीं न, कि माण्हू पंहिंजे देश धर्म खे यादि कंदो त सम्झ में ईंदो न असां सिंधी आहियूं, असां पंजाबी आहियूं, असां मुस्लिम आहियूं, असां ईअं आहियूं, त असां अहिड़ो कमु असांखे करिणो आहे, अॼु असांखे हिनजी पूजा करणी आहे, अॼु सिंधी माण्हू हिनजी पूजा कंदा, सिख हिनजी पूजा कंदा, मुस्लिम हिनजी पूजा कंदा। लेकिन बाबा चए थो जॾहिं बि तव्हां फ्री थियो न त पंहिंजी आत्मा जे धर्म में टिकजो कि मां शांत आत्मा, मुंहिंजी आत्मा जो धर्म शांति आहे, त माण्हू शांति सां वेही करे पंहिंजे बाप परमात्मा खे यादि थी करे। परम धाम, मुंहिंजो घर परम धाम आहे। ॾिसो तव्हांजी आत्मा में एतिरी शक्ति अची वेंदी, एतिरा गुण, एतिरी सम्झ अची वेंदी कि शांति का हिकु मिनट, हिकु सेकंड भी का शांति सां खुद खे आत्मा समझी परमात्मा खे यादि कंदव न, तव्हांजी आत्मा में जन्म जन्मांतर जा पाप मिटजी वेंदा। तव्हांजी आत्मा में अथाह शक्ति
गुण ध्यान अची हिकु सेकेंड हिकु मिंट का वरी माण्हू चवंदो आहे असां एतिरा घंटा भॻवान खे यादि कंदा आहियूं तपस्या कंदा आहियूं। बाबा जी तो कोई मूंखे ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करे न हिकु सेकेंड बि तो भी वो आत्मा एतिरी शुद्ध पावन थी वेंदी आहे, एतिरी सुठी थी वेंदी आहे कि बसि कि परमात्मा में त छा शक्तियूं आहिनि। तो बाबा चए तूं हिन रीति पंहिंजे स्व जे धर्म में तव्हां टिकी करे सॼे ॾींहं में घणो समय बि वेहींदव त तव्हांजी आत्मा में आपे ई शक्ति अची वेंदी त उहो पंहिंजे मन खे सम्झाए सघंदी, पंहिंजे मन खे शांत करे सघंदी। त आपे ई जॾहिं मन शांत थी वेंदो न त कोई बि प्रकार जी हलचल न थींदी आहे जीवन में। आपे ही असांजे जीवन में सुख शांति अची वेंदी, लड़ाई झगड़ो सभु ख़तम थी वेंदो। बाबा चए थो हाणे गुण ग्राही थियो कि तव्हां हिक ॿिए जो न गुण ई गुण ॾिसो। ये असां अगरि ये व्रत रखंदासीं न सभिनि जो गुण ॾिसण जो व्रत, अगरि असां सॼो ॾींहुं जेतिरा माण्हुनि सां मिलंदासीं उन्हनि जा गुण ई गुण ॾिठा त केतिरा गुण इकट्ठा थी वेंदा। ऐं असां ख़ुदि मूं में कहिड़ा गुण आहिनि उन्हनि खे बि कम में लॻायो असांजो जीवन सुठो थी वेंदो न। त माण्हू अॼुकल्ह हिक ॿिए जे खामियूं ई था ॾिसनि, भले हुनमें अथाह गुण हूंदा, हुनमें जंहिंमें सुठो गुण हूंदो उहो पंहिंजे गुण जे अनुसार कुझु कम बि कंदो न त चईंदो ज्यादा ई पंहिंजी होशियारी थी ॾिसां, हिनखे हिन ॻाल्हि जो घमंड थियो। अरे हुन वो पंहिंजो कर्म करे थी, तव्हां उल्टो छो था सोचो। तव्हां पंहिंजो कर्म करो, उहो पंहिंजो कर्म करे, तव्हांखे नथो लॻे त उहो पंहिंजे पाण खे होशियार थी सम्झे इहे थी करे त तव्हां न ॾिसो, तव्हांखे कोई ज़बरदस्ती थोरी। त बाबा चए थो कि हाणे गुण ग्राही ॾिसो, अगरि तव्हां इहा गुणनि खे ॾिसण वारो चश्मो पाए सघंदा न त तव्हां गुणवान थी वेंदो। तो मनुष्य आत्मा हाणे जेको ॻाईंदी आहे न मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे, छो थियो आहे छोकी असां सॼो ॾींहुं हिक ॿिए जा अवगुण ॾिसूं था त असांजे मन में बि अवगुणनि जो वीचार करे त असांजी आत्मा में बि अवगुण वधंदा था वञनि ऐं गुण ख़तम थींदा था वञनि। हिन करे गुणनि खे ॾिसो, गुणनि जो वर्णन करो, गुणनि जे बारे में सोचो। तव्हांजे घर में जेतिरा बि आत्मायूं तव्हांजे संबंध में रहंदियूं आहिनि अॼु सभिनि जे बारे में सोचिजो। अॼु न त कल्ह, अॼु जो ॾींहुं त निकिरी कल्ह मन में सॼो सुबुह खां जेका बि मिलो था न तव्हांजे परिवार वारे में जेका बि माण्हू आहिनि उन्हनि जे बारे में उन्हनि जा गुण ॾिसण जी कोशिशि कजो। भले हुनमें 100 खामियूं आहिनि, भले उहा आत्मा खामियुनि जो भंडार आहे, लेकिन हिकु गुण ज़रूर हूंदसि छोकी सभिनि आत्माउनि में हिकु न हिकु गुण ज़रूर हूंदो। चलो ॿियो कोई बि गुण नथो सम्झ में अचेव पर उहो भॻवान खे त मञण वारी आत्मा आहे। दुनिया में माण्हू भॻवान खे मञंदा ई न, लेकिन चलो हुनमें इहे त आहे भले भॻवान जे मंदिर गुरुद्वारे में न वेंदी हुजे लेकिन उहा आत्मा भॻवान खे मञंदी त हुजे न त कोई न कोई गुण ज़रूर हूंदो। सोचे ॾिसिजो त आपे असां ऐं जेका बि आत्मा असांजी संपर्क में ईंदी न उन्हनि जे गुणनि खे ॾिसी करे अगरि असां हुन जा कमु कढंदासीं न रहणो त सभिनि खे आहे। हीअं थोरी कि जंहिंमें अवगुण आहिनि त सॼो ॾींहुं हुननि जो अवगुणनि जो गुणगान था करे, लेकिन उहा आत्मा हिन सृष्टि ते पाठ ॼाण या तव्हां सां गॾु हुनजो पाठ अथसि त केतिरो बि चाहे कि हिनखे असां घर मां कढूं, हुन सां न ॻाल्हायूं, हुन सां संबंध न रखूं, तव्हांजो हुन सां हिसाब किताब हूंदो न, तव्हांजो पाठ हूंदो न त तव्हां केतिरो बि पीछो छुड़ाइण जी कोशिशि करो उहा आत्मा वरी वरी तव्हां वटि ईंदी या तव्हांजे संकल्पनि में ईंदी, वीचारनि में ईंदी। भले असां दीप रूप सां तव्हां हुन सां अलॻि थी वञो लेकिन तव्हांजे वीचारनि में मन में हुनजे लाइ घड़ी घड़ी ॻाल्हियूं हूंदियूं क्योंकि हिसाब किताब
दुनिया में रहंदा आहियूं त हर प्रकार जी आत्माउनि सां सम्झो हिसाब किताब है। तो जेका सुठो रहणो ई आहे त छो न कोई गुण ॾिसी करे रहूं। भले तव्हां हुननि सां ॻाल्हायो न, दूर रहो, लेकिन मन में जॾहिं बि हुनजे लाइ कोई उल्टो सुल्टो वीचार अचे न त तुरंत मन खे चइजो न हुन में हीअ ॻाल्हि ॾाढी सुठी आहे। साथ ही तव्हांजो मन शांत थी वेंदो। मन में कंहिंजो बि अवगुण अचे थो त मन खे हा न करे, मन जी हा में हा न मिलाए, हुनखे चओ न हुन में इहो गुण केॾो सुठो आहे मन, तो तव्हांजो मन शांत थी वेंदो। तो बाबा असां आत्माउनि खे ज्ञान ॾे थो, हिन ज्ञान सां असां पंहिंजे मन खे शांत करे सघूं, असां पंहिंजी बुद्धि खे ठीकु करे सघूं, पंहिंजे संस्कार सुठा करे सघूं, पंहिंजे स्थूल शरीर जी कर्मेंद्रियनि खे ठीक रीति हलाए सघंदा आहियूं, बीमार शरीर भी सुठी रीति हलाए सघंदा आहियूं। छोकी आत्मा में शक्ति हूंदी आहे न त उहो पंहिंजे शरीर खे बि हलाए सघंदी आहे। ॾिसो कोई चीज मशीन हूंदी आहे हिकदमि ख़राब थियण वारी हूंदी, त बि अगरि मनुष्य में जेको बि हुनखे हलाइण वारो हूंदो हुनमें अगरि सम्झ हूंदी आहे त उहा ख़राब मशीन खे बि ॾाढे समय ताईं कीअं न कीअं जुगाड़ करे हलाए सघंदो। और माण्हू सोचता है कि ये तो खराब थियण वारी है, तव्हां हिनखे कीअं था हलायो, हुनखे चईंदा आहिनि हीउ त ॾाढो एक्सपर्ट आहे, ॾाढो होशियार आहे। नहीं, अगर आत्मा में शक्ति हूंदी आहे, आत्मा में सम्झ हूंदी आहे न त आत्मा पंहिंजे बीमार शरीर खे बि ॾाढी सुठी रीति हलाए सघंदी आहे। माण्हुनि खे लॻंदो ई न इहो बीमार आहे। त कॾहिं बि असांखे कोई भी प्रकार की तकलीफ़ थिए त पंहिंजे पाण खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करो त पंहिंजी आत्मा में शक्ति ईंदी। त असां अगरि शरीर बीमार आहे त शरीर खे ठीक रीति हलाए सघंदासीं हुन शक्ति सां। उन शक्ति खे न वेस्ट न करणो। माण्हू छा कंदा आहिनि कि भॻवान का शक्ति प्राप्त थींदी आहे आत्मा से, लेकिन सॼो ॾींहुं उल्टो सुल्टो सोचे, हिक ॿिए खे उल्टो सुल्टो चई करे, ॿारनि खे उल्टो सुल्टो चई मारे करे त चईंदो छा करूं, ॿार नथा वञनि, ईअं था करनि। पर हिन सां न असां पंहिंजी आत्मा जी शक्ति हिन ॿारनि खे मारे करे, हिननि खे उल्टो सुल्टो चई करे, हिक ॿिए जे लाइ फोननि ते कलाक जेको तव्हां ॻाल्हायो था न, जेका पंहिंजी आत्मा जी शक्ति ख़तम था कंदा आहिनि। त पंहिंजी आत्मा में शक्ति रहे ई नथी। तो थोड़ो सो भी बीमार थियो था, कुछ थिए तो शरीर खे तो चओ था मां बीमार आहियां। अरे आत्मा में शक्ति हुजणी खपे, सम्झ हुजणी खपे न। कुछ भी कॾहिं भी बे टाइम उल्टो सुल्टो खाई छॾो, करे छॾो, पोइ चओ था मां बीमार आहियां। अरे त एॾो फालतू ॻाल्हियुनि में, फालतू सोच में पंहिंजी आत्मा जी शक्ति वेस्ट छो था करो। सम्झ पंहिंजे खाइण पीअण शरीर ते छा खाराइणो आहे, छा पीआरिणो आहे, मौसम चेंज थो थिए हुन अनुसार पंहिंजे शरीर खे छा ॾियणो आहे, छा न ॾियणो आहे, सम्झ हुजणी खपे न। बसि फोननि ते ॻाल्हाए हेॾे होॾे करे बसि थी वियो, सभु आत्मा जी शक्ति ख़तमु। पोइ भाव थिए थो, पोइ चओ था भॻवान खे प्रार्थना थो करे, भॻवान छा करे? भगवान तो तव्हांखे आत्मा खे शक्ति ॾींदो, सम्झ ॾींदो। कि ॿार खे बि तव्हां ॿार खे मूंखे हीअ चीज अची हीअ चीज, त तव्हां पैसा ॾींदसि भई उहा चीज वठी अच, लेकिन उहो उन चीज जे बदिले ॿी चीज वठी करे खाई पी मस्तु रहंदो, पोइ चईंदो मूंखे त उहा चीज खपे, मां तुंहिंजी पैसा हुन में ख़र्च करे छॾिया, त तव्हां चईंदो न असां वटि त एतिरो ई हुयो। त उहे भॻवान बि चए थो कि मां तव्हांखे शक्ति ॾियां थो, भई तव्हां पंहिंजे मन खे ठीक रीति हलाए सघो, बुद्धि ठीक रीति हलाए सघो, पंहिंजो संस्कार सुठा रखो, पंहिंजे शरीर खे सुठी रीति हलायो, ख़ुशी ख़ुशी सां जीवन जियो। तव्हां पंहिंजी आत्मा जी सभु शक्तियूं हेॾा हुन जी ॻाल्हियुनि में हिक ॿिए जे लाइ सुठो सुठो सोचे, ॻाल्हाए, पुराणी दुख जी ॻाल्हियूं सोचे। अरे वही आत्मा वही ॿियो शरीर वठी वई, उहा आत्मा वञी ॿियो शरीर वठी करे आराम सां जीए थी। माण्हू अलाए घणा सालनि ते हुननि जे लाइ रोए थो, परेशान थो थिए, दुखी थो थिए। तव्हांजो खानदान कीअं वधियो? तव्हांजे खानदान में जेका आत्मायूं आहियूं आहिनि उहे ई तव्हांजे घर में अची करे ॿियो शरीर वठी करे तव्हांजे साम्हूं वेठी अथव, ऐं तव्हां अञा की हुनजा पुराणा चित्र रखी वेही करे हुनजो श्राद्ध था मल्हायो, रोयो था,
अलाए छा छा था कनि। भगवान खे ॾिसी करे सोचींदा जे माण्हुनि जी बुद्धि छा थी वई आहे, हिकदमि पत्थर बुद्धि थी वई। ॾिसो कंहिंजो खानदान वधे थो, तव्हांजे खानदान में आप कहिड़ी आत्मा हूंदी जेकी तव्हां सां हिसाब किताब हूंदो। तव्हांजे जेकी बि आत्मायूं वयूं आहिनि उहे ई तव्हांजे घर में आयूं अथव न, ॿियो शरीर वठी करे। अञा ताईं सालो पुराणो इहे असांजे दादा हुए, परदादा हुई, ससु हुई भई ॿियो शरीर वठी करे तव्हां वटि आई बि आहे। अञा ताईं हुनजा पुराणा फोटो रखी करे मालायूं आदि पाए श्राद्ध आदि करे, त केॾो टाइम वेस्ट आहे न। त हिन में संकट बि त वेस्ट थींदा आहिनि, माण्हुनि खे दुख बि त थींदो आहे। हुनजी पुराणी यादियूं कीअं हुयो, हीअं कंदो हुयो, हीअं कंदो हुयो पंहिंजो ठाहियो कर्म जोड़ी। ॿार चीतो हाणे पंहिंजी आत्मा जी शक्ति खे वेस्ट न करे, सम्झी करे पंहिंजो जीवन हाणे असांखे सुधा सुख शांति सां कीअं रहणो, पंहिंजी आत्मा जी शक्ति खे हिन कम में लगायो, सुठे विचारनि में लगायो। सब मूंखे स्कूल जे बारे में कुझु माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी असीं सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे पवित्रता जी फाउंडेशन खे मजबूत करे अतीन्द्रिय सुख जो अनुभव करण वारा संपूर्ण संपन्न ब्रह्मण जीवन जो फाउंडेशन आहे पवित्र। दुनिया में माण्हू ब्राह्मणनि खे पवित्र सम्झंदा आहिनि, लेकिन उहे बि विकार सां पैदा थींदा आहिनि, शादी कंदा आहिनि, कराईंदा आहिनि, ॿार पैदा कंदा आहिनि, त विकार ई थिए न, पवित्र काथां थिए। लेकिन हाणे परमात्मा जी करे असांखे सभिनि खां पहिरियों पवित्रता जी प्रतिज्ञा कराए ब्राह्मण ठाहींदा। ब्राह्मण अर्थात को ब्रह्मचारी भी हुजे ऐं ब्रह्मचारी भी हुजे, मतलब विकार भी न हुजनि, ॿियो हुनजो मन वचन कर्म भी शुद्ध हुजे। त हाणे परमात्मा असांखे ब्राह्मण ठातो अथई, त कीअं ठातो अथई, पवित्रता जी प्रतिज्ञा करण। त बाबा चए थो कि अगर तव्हांखे जीवन में सुख शांति खपे त ब्रह्मचारी ठहो, ब्रह्मचारी ठहो, पंहिंजे मन वचन कर्म भी शुद्ध रखो, विकारनि में भी न वञो, विकारनि जो वश थी करे भी कोई कर्म न करो, त तव्हांजो जीवन तव्हांजे जीवन में सदा सुख और शांति। इहो व्रत रखो, पवित्र रहण जो व्रत रखंदासीं न, तापी असांजे जीवन में सुख शांति हूंदी। ऐं हुन सुख शांति में आत्मा जॾहिं सुख शांति सुखी वेंदो न, त हुनखे अतीन्द्रिय सुख मिलंदो। इंद्रियनि जे परे वारो सुख त अनुभव करणु चाहींदा आहियो, परमात्मा सां मिलन मनाए करे पवित्र बनो। स्लोगन आहे सदा हिक जे अंत में खोयल रहो, वह इहो ही एकांत वासी थी। मतलब सदा हिक जी याद में रही करे असां हर कर्म करूं, त भले असां सभिनि सां गॾु बि हूंदासीं न, त बि असांखे लॻंदो कि असां हुन सां गॾु ई आहियूं। त कॾहिं कॾहिं हूंदो न, माण्हू चवंदो तूं आहीं हिते, लेकिन शरीर सां हिते आहे, लेकिन काथे दिमाग़ थी तुंहिंजी, त उहो असांजे साम्हूं हूंदे हुए बि ॿिए मन में, ॿिए वीचारनि में ॿिए कंहिंसां हूंदी, उहा जंहिंजे भलाई जी सोचे थी। त उहो ई असांखे हिन दुनिया में रहंदे हुए, हर कर्म कंदे हुए परमात्मा जे संग में रहणो। तॾहिं असां हिक जे अंत अर्थात हिक सां गॾु ये सम्झंदासीं सिर्फ़ु मां परमात्मा सां गॾु ई आहियां, अकेली, बसि मां ऐं परमात्मा, कहिड़े बि संबंध। त उहो इहा अनुभूति थी वई, त हिन खां सुठी अनुभूति त जीवन में ॿियो छा आहे। ओम शांति। बाबा खे यादि करो।